दरिया के किनारे बैठन शहीद खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहू हमेशा चौदह होते हैं काला बाग डैम हे काला बाग डैम ठाहींदा ये चौंदा सा नथा ठाहियूं हे ठाहींदा हे किनाल कढंदा या 20 साल अॻु जी ॻाल्हि ही शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद असेंबली में सेनेट में दाहो कयो सिंध जो केस लड़ियो असली सिंध जो खैर ख्वाह इन मुल्क पाकिस्तान जो खैर ख्वाह ये आलमहन शहीद हो जेको इन दीन ते इन इस्लाम ते इन सिंध ते पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई वियो खुदा जो कसम ईअं चवंदो हो काला बाग डैम जो नालो मक्को मदीनो रखंदो त बि मां न मञींदुसि पाण त जन्नत में पहुतो माण्हू सम्झो खालिद महमूद वियो हाणे कुझु न सलाम आहे उनजे बचड़नि खे आए शहीद जा बचड़ा शेर जा पुट भी शेर अल्लामा नासिर महमूद शेर अल्लामा राशिद महमूद शेर अमा ॾिठो त कल कराची में काॾे सिंध अल्लामा राशिद महमूद इसराइल मुर्दाबाद रैली जे नाले सां सिर्फ जमीअ जा कारकुन आया हा जिन जेको शाहिर फैसल जे तव्हां ॾिठो काइदे वज़ारत केतिरी लखनि जे तादाद में ख़ल्क़ ही इन सभिनी जो मुतालबो हो इसराइल पंहिंजा हमला बंद कर खुदा जी ज़ात जो कसम असांजो हमदर्दी फलस्तीन जे मज़लूम मुसलमाननि सां ऐं सिंध जे दरिया जे मथां जेकी कैनाल ठाहिनि था न उन्हनि जे लाइ बि जेको आहे सो करार पास कई वियूं तव्हां ॾिठो त हिकु ॾींहं में 6 अप्रैल ते 6 जॻहुनि ते इन दरिया जे मथां शहीद जे बचड़े सलाम हिनखे को हवाई जहाज़ न हो जेको टाइम ॾिनई उन टाइम ते पुल ते पहुची चई त ख़बरदार इन दरिया जे मथां किनाल ठाहिण न ॾींदासीं सिंध कपाल न ॾींदासीं अल्लामा राशिद महमूद जो ईजाद नारो इहो नारो कंहिंखे ख़बर न हुई हाणे सभु था हणनि हाणे माण्हू खे ॾेखारण लाइ त सिंध खपाईंदे ॾाढा सिंध खपाईंदे पर केनाल दरिया ते चाहींदे आद रखाईंदे जॾहिं नारा बि शुरू कया वरी इन हिकिड़े जलसे में हिकिड़ो नारो लॻो कहिड़ो केनालनि जा हामी केनालनि ठहण जा हामी इहो नारो न भागा ॿियो हे फेसबुक अथव ज़रो ज़रो ईंदो त इहे नारा न हण ॿिया हण तो सिंध खपाईंदे पद रखाईंदे दरिया ते केनाल ठाहींदे पद रखाईंदे ख़बरदार जेके केनाल ठाहिण जा हामी आहिनि उहे सभु हरामी आहिनि असांजो ताल्लुक जमीयत उलमा इस्लाम साहिब जंहिंजो क़ाइद मौलाना फज़लुर रहमान सिंध जो हीरो सिंध जो मोहम्मद बिन क़ासिम मुजाहिद नौजवान अल्लाह जी उम्र में सेहत में बरकत फरमाए अल्लामा राशिद महमूद रब हिफाज़त फरमाए हाणे वरी अॼु तव्हां ॾिठो कुंडलीअ में सिंधु बचायो सिंध बचायो वरी 24 तारीख़ ते तुंहिंजे कंजारे में सिंध बचायो पकन गागरनि में सिंधु बचायो वरी इन 17 तारीख़ ते असांजे लाड़काने वगण में सिंधु बचायो शहीद जे बचड़े हेॾा 6 केनालनि जे इन केनालनि जे ख़िलाफ़ 6 जाइन ते जेको असां धरणा हणी तव्हांखे ॿुधायो त कल्ह बि तव्हांखे असां दरिया जे मथां केनाल ठहण न ॾींदासीं अॼु बि जलसा कंदो वठे थो तो इंशाअल्लाह केनाल न ठहंदा चो असांजूं हमदर्दियूं चो शहीद जे बचड़े अल्लामा राशिद महमूद